आखिर गुलामी कंहिंखे पसंदि आहे? गुलामीअ जा मज़बूत तो केरु टोड़णु नथो चाहे। उन ॻाल्हि में कोई शक न आहे त गुलाम क़ौमूं नेठि बग़ावत कनि थियूं। अंग्रेज़नि खे नेठि 1947 ईस्वीअ धारे हिंदुस्तान मां लोधे कढियो वियो न। ही नावल नेग्रो इश्क ऐं बग़ावत जग मशहूरु नावल रटून जो तर्जुमो आहे। हिन नावल खे बरतानवी लेखक क्रिस्टोफर निकोल लिखियो आहे। हिन नावल खे सिंधीअ में तर्जुमो कंदड़ नसीर एजाज़ आहे। ही नावल हक़ीक़ी वाक़िअनि ते ॿधल हिकिड़ो तमामु दिलचस्प, दिलफ़रेब ऐं मुनफ़रिद किताबु आहे, जेको ज़ाहिर करे थो त कहिड़ीअ तरह पंहिंजे रत जी ख़यानत उन्हनि इनक़लाबनि खे नाकाम बणाई थी जेके पंहिंजो सिर मथे खणनि था। हिन नावल में इश्क, बग़ावत ऐं नीग्रो ग़ुलामी यानी सियाह फ़ाम ग़ुलामनि जो ज़िक्र आहे। ही नावल 1823 ईस्वी धारे अफ्रीका जे साहिली इलाइक़े डेमिरारा में अंग्रेज़ ज़मींदारनि जे ख़िलाफ़ थियल बग़ावत मुतालिक़ आहे। हिकु 20 सालनि जे नीग्रो जैकी रीड जे सीने में बग़ावत जी बाहि भड़की उथे थी। उन इलाइक़े में बग़ावत जे ख़िलाफ़ शीदियुनि जो वॾो मददगार जॉन स्मिथ यानी हिकु गोरो पादरी हूंदो आहे। अंग्रेज़ ज़मींदार नीग्रोज़ खे कंहिं बि क़िस्म जो हक़ ॾियण लाइ तयारु नाहिनि हूंदा। नीग्रोज़ चाहिनि था त उन्हनि खे ॿनी में कमु करण जो उजूरो मिले, चर्च में इबादत करण जो हक़ मिले। उन्हनि शीदियुनि खे जानवरनि वांगुरु हक़लियो न वञे। औरत नीग्रोज़ खे ग़लतियुनि करण ते चाबुक न हया वञनि ऐं आचर ॾिहाड़े ते कम खां मोकल हुजे। अंग्रेज़ ज़मींदार नीग्रोज़ जी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु नाहिनि हूंदा। नीग्रोज़ जा हिमायती इंग्लैंड में नीग्रोज़ जे हक़ में पार्लियामेंट में एहतजाज कनि था। नतीजे में नीग्रो शीदियुनि जे हक़ में फ़क़ति 2 ऐलान थियनि था। हिकु ग़ुलामनि खे हंटर ज़रिए धण वांगुरु ॿनियनि में न हक़लियो वेंदो ऐं ॿियो औरत नीग्रोज़ खे चाबुक न हया वेंदा। डिमरारा सिटी, स्ट्रोबेक शहर ऐं एलिज़ाबेथ फार्म जा ग़ुलाम उन नाले मातर नरमी ते बिना ख़ुशि नाहिनि हूंदा। ग़ुलामनि खे जॾहिं बुनियादी हक़नि खां महरूम रखियो वञे थो त नतीजे में उहे बग़ावत ते लही अचनि था। ग़ुलामनि जो अॻवान जैकी रीड हूंदो आहे, जेको तमामु ज़हीन ऐं सोच रखण वारो ग़ुलाम हूंदो आहे। जैकी रीड चाहे थो त अंग्रेज़ ज़मींदारनि खे पकड़े उन्हनि सां बराबरी जे बुनियाद ते ॻाल्हियूं कंदासीं। पोइ ग़ुलाम बग़ावत जी जंग शुरू कनि था। शुरूआत में बाग़ी कामयाब थियनि था, पर गोरीला जंग में उहे शीदी नीग्रो कुझु ग़लतियूं करे वेहनि था ऐं अंग्रेज़ ज़मींदार कैप्टन जॉर्ज बॉनिंग जी सरवाणीअ में नीग्रो शीदियुनि जी फ़तह थियल लड़ाई फुरे था वठनि। थिए ईअं थो त ग़ुलाम जंग खटण जे जॾहिं वेझो पुॼनि था त शीदी सम्झनि था त उहे जंग खटे विया आहिनि ऐं उहे मैदान जंग छॾे वञी शराब पी मस्तु थी वञनि था ऐं छेड़ो छड़ थी वञनि था। उन लड़ाईअ में 400 ग़ुलाम मारिजी वञनि था। हिन नावल में हिकु इश्क जो बि ज़िक्र आहे। जैकी रीड जॉन डार्ट हिकु गोरे ज़मींदार जी धीअ सां इश्क करे वेहे थो। हिकु दफ़ा ग़ुलाम जैकी रीड अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ मां भॼण जी कोशिशि करे थो ऐं पकड़िजी पए थो। सज़ा में जैकी खे जॉन डार्ट 10 चाबुक हणाई थी। जैकी रीड जॉन डार्ट खे वेझे खां ॾिसी दिलि ॾेई वेहे थो। ग़ुलाम जैकी रीड चए थो, उहा गोरी औरत पत्थर जो बुत बणिजी वञे ऐं मां उनखे पंहिंजी कोठी जी कुंड में बीहारे छॾियां ऐं सुबुह शाम उनखे ॾिसंदो रहां। ग़ुलामीअ जी जंग वक़्तु कुझु वक़्त लाइ गोरनि ज़मींदारनि खे शिकस्त थिए थी ऐं जॉन डार्ट जैकी रीड वटि केडियाणी थी पहुचे थी, पर जैकी रीड जॉन डार्ट खे कोई नुक़सानु नथो ॾिए। जैकी रीड जी ज़हानत, इख़लाक़ ऐं सोच खे ॾिसी जॉन डार्ट ॿिए खेसि दिलि ॾेई वेहे थी, पर बग़ावत जी जंग में ग़ुलामनि खे शिकस्त मिलण खां पोइ ॿई अलॻि थी वञनि था ऐं वरी कॾहिं बि नथा मिलनि। अंग्रेज़नि जी नज़र में हिन नावल जो हीरो कैप्टन जॉर्ज बॉनिंग हूंदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में हिन नावल जो असली हीरो ग़ुलाम जैकी रीड आहे, जंहिं चाहियो थिए त संदसि धरती धारियनि खां आज़ादु थिए ऐं ग़ुलामीअ जो गटु संदनि ॻिचीअ मां निकिरी वञे। वीडियो मुतालिक़ तव्हांजी क़ीमती राय जो इंतज़ारु रहंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे बर वक़्तु मिली सघे।